जान नरम थई रुगो जान में हथ विधो दमू वारी कांच डरी थी दी वजह थोड़ो गाल बुधो ये अकुल नहीं अरे गाल बुधो बेशरम दुनिया ये थी वया मुजो डो आ मैं तो पिनणारो जोगी है हां चवाई न चाचा के वठी के ले चाचो तो वे तो मुजो हमरा है गाल बुधो बुधा हाने दुनिया दिस मानुन के चक्कर थी दे उबत जो सुबत यो वरी की हाने अच दसा भी था चक्कर दियो मानुन के यो अजर करो सजो भला ये भाईड़ो थी हो ना तो के दिसे थो न चाचो वने तो टंगू मथे कंदो अला खया कंदो या बा मुखे तो दुखियो कम नजर थो अचे गाल बुधा वणे तो मुखे हां वणे अरे पुराने जुग जा मानू थे इश्क ई ही त कंदा हन ऐं हिनन जी नियत साफ हुंदी आ मतलब 15 सदी वाले जे रुख चढ़ी रस के खणी ठका करावे गाल बुधो हाने तू हेठ वे अल्लाह मुजो मालिका तू थी हुको पीर माथो थिया कंजर फकीर अल्लाह मुजो मालिका दिस जाए मानू बासू बासणी दई पाडा रिढू छेला हड़ई असा वट मचा थे तू ते वेही रहो उभो थी आई बस तू मथा न देंदे न न मां मथा छो वे मुके जिन करना है जा तो मुजो मथा वे तू तो दिया सिद्धो जो सिद्धो वे बस पर चुरजा पुरजा न हिया बुधा न ये न बाकी छा तू मुके देंदे ये मानुन के कड़ी कर दे छोरी आ जा छोरो आ मुजा रब मिठा पाडो पाडो केड़ो डाडो चुप कर वे अना सुखा पोती को अग में ही पाडो गाल बुध बुधा अब आए तो 10 रुपया तरी जाए मेहरबानी अल्लाह कंदो जी जन्नत खुलदी अग में ता हणी दो गाल बुधो बूथ भी दो भलो ओ गाल बुधो हां ने में धप जोवा कई में लोई में हां केड़ी घर लोई जे मालिक मदा फूस फूस दिनी हुजे सी लगो पे आई तो बार कहीं दे आ मुजा रब मिठा किथे आई हरन जी पुजाणारा हक वाला किथे आई मुजा मालिक अल्लाह 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 अच्छा है अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम तो आगे बटन में इनमें को मुसलमान के गडो ही कोने जा बाबा मुखे केड़ी खबर अलाए मुसलमान आयो अलाए काफिर ना ना सामने तो काफिर दा नजर बना को लूसी आई ता भला इते वेठा रस्ते ते इहो बुधायो अंधो आई दरी बार नजर न थी अचे हुको पीर थई ख्याल सा गल है हां हे रस्ते ते वरी की आयो बाबा रात जागियो आ भला हिन जी का करामत बुधा मुखे अरे करामत बुधाई तो सां बटरी मायूं बियूं भी वठी दे बाबा मुखे तू करामत बुधा जेके खंख न आए उनके खंख तो दे अल्लाह कथे घणा वडो लूसी आई जेके दम न आए उनके दम तो दे जेके खारस न आए उनके खारस तो दे जेके पुट न आए उनके पुट तो दे ताड़ो मिला हैं मुखे यार पुट कोने घणा साल थे शादी के 9 साल वडो को बेगैरत आई 9 सालन में तो के पुट न दो दे तो फकीरन दे मिसकाल कर न मुखे केड़ी खबर ते दरबार आहे चरी वो आई जा मुखे साईं मदद न कंदो आ नी हां ते कंजर फकीर मदद कंदो आ एतरा पुट कढी दया जानो थले दे जिन प्यादा घुम ताड़ो मिला मुखे पुट जाओ न हां पाडो दीनो मैं पाडो साईं राम थोड़ो साईं सा थोड़ो परते दी भी हे ना लड़ाई हेलो हाने गाल बुधो जी जी थोड़ो साईं का हेडे दी भी मां हेडे कल भी हमरा के हेठो वठी ठुप मारे मां हेडे तमाम चेड़ा के पीर थी बाबा कुराड़ी के हेडे न क्या ना कुरारी तो औरते आ हेडे भरसा थी भी दिसाए त घणो कनेक्शन थई मुखे न थोड़ी सी वरी कुराड़ी के अरे को लूसी आई छा फकीर से तेज न गल आई कर जट्टे जा पुट भेणा दा तारा न कडी छड्या हथोर त कर अरे हाय हाय यो छा है फकीर हथ थई जा जनो आलू बुखारा से हेडे हेडे पिया फिर लेवली हणाई दी हां हां फिर लेवली 32000 महीने में क्रीम वठंदी हाने माई के पुट पेट में ट्रपा पियो थोड़े पर तो में गैरत कोने बेगैरत तू पांच हथ दिखार हल भेणा तांजी सजी आका ही को बेगैरत आ साईं
छो वरी तावीज़ दे तावीज़ त ॾियारे थो मूंखे मजबूरन तावीज़ लिखणो पियो वारो कर भला उहे तुंहिंजो हाल न आहे घणा कहिड़ो त माल थी बच्चा नथो कढी लूसी यार छा कयां बस हे बाबा खानवाना रा सियाल सियाल छो बाक़ी सिराई की वरी पिणे ॻाल्हाईंदो जा हे खानवाना रा जोगी जोगी वरी छो बाबा पिनी खाईंदो कहीं शइ जे वेझो न वेंदो सही सही हे टिमोरा रा मरी बरोच परोच छो वरी बाक़ी लीमा ऐं धारा वारी माणे आन थी हाणे ॻाल्हि ॿुधो हाँ बुधा कवरे में पिसाए हाँ पंहिंजूं नासूं धोई घरारी खे प्यार जाए वो पुट थी वियो हा जे पुट तोखे न थियो न हाँ त मूंखे 8 ॾींहं तव्हांजे घर रहणो पवंदो तुंहिंजे घरारी जे मथां जिन्ना जेको मथां चढ़ियो बीठो आहे न पर तू छो बाबा उन जिन खे मां लाहे जी जी पोइ वरी मां ॾिसजां हिते धम धमाधम धम थींदो कुराड़ी हलवा हल कुराड़ी पाडो घणा माल तॾहिं सभु गैरत ई कोन्हे भाॻा बीठा आहिनि हा साईं औलाद नथी तो में थिए थो पाड़ो खुटो आजा रब कंहिंखे छॾींदो आजा ॻाल्हि ॿुधो हा हाणे तूं ठगी त पाडो हो त ॾेई पर मूंखे घणा को पीर जो को पुट ई न आहे अञा कम थियो कोन्हे अॻे अॻे पाडो ओ शेलो। ॼणो पिणे ॿधी वियो हिते भला शेलो छा शेलो अरे उनखे पुट त ॼमे न छेलो हैं? न इहो कोन चवंदो पर ॻाल्हि ॿुध हा हे तो मूंखे तावीज़ कहिड़ो ॾिनो हो छा थियो माई त वई गुज़ारे वई हाँ पर दाई बि मरी वई दाई बि मरी वई हाँ पर छा? छोकिरो जेको ॼाओ आहे हा वो सफ़ा जिन सफ़ा सफ़ा साईं ॻाल्हि ॿुध ॿुध। मूंखे मरी बरोच लिखणा ई न उहे छो बरोचन जी दॿ सां जिन जाओ हूंदा ई न बरोचन जी दॿी अहिड़ी आहे छोकिरे दीदार करे न दीदा चईंदो न माई बि गुज़ारे वई ऐं दाई बि हाँ पोइ त मां बि गुज़ारे न हुको पीर बि हली पवंदो बाक़ी छा बचंदो असां छोकिरे जो दीदार करायो भली थोरो दीदार कराए भला अरे छोरा पाडो वो छोरा सफ़ा अरे लिख ॾेई न मौत घणा आहे संत लपिया था हलन वो छोरा वाकई हिसाब आजा छोरो भला काॾे विया हाँ? हेरे ॾिस छोरो ॾिस हेरे छोरो अरे छोरा वठ हिनखे वठ अबू अबू अरे अब्बा अरे